खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के खिपरो का खबर ॾिना। खिपरो में श्री कृष्ण जे जन्मॾींहं जूं तैयारियूं उरूज ते आहिनि, जिते हिंदू बिरादरी श्री कृष्ण जे जन्मॾींहं जूं तैयारियूं कृष्णा मंदिर खिपरो में करे रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरेश केबीसी पंहिंजी हिन रिपोर्ट में। कृष्णा मंदिर में पूरी दुनिया में पाकिस्तान समेत हिंदू मुल्कनि में भगवान जी जन्माष्टमी है वॾे एतिराम सां मल्हाई वई आहे। भगवान श्री कृष्ण राजा कंस आयो उनजो वध करण लाइ आयो ऐं धरती ते धर्म जो आहे उन प्रचार कयो। भगवान श्री कृष्ण जो जन्मॾींहुं मल्हाए कृष्ण भगवान जो जन्मॾींहुं अॼु हिते राजपूत यात्री है उस समय अलग सभी खबर असीं हर साल पंहिंजे कृष्ण भॻवान जी जन्माष्टमी वॾे धामधूम सां मल्हाईंदा आहियूं। इन साल बि असां पंहिंजे कृष्णा मंदिर खिपरो में जन्माष्टमी मल्हाए रहिया आहियूं। ॾाढी ख़ुशी जो त्योहार आहे। सभु मौजूं मचाए रहिया आहिनि, सभु हिते घुमी रहिया आहिनि। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।